पेट में जीत थियण का बि हैरानी जी ॻाल्हि न आहे, छो त सभिनी वॾनि वटां इहो ॿुधो हूंदो त पेट में जीत थींदा आहिनि। ख़ासि तौर ते ॿारनि में इहो मसइलो थींदो आहे ऐं कॾहिं कॾहिं वॾा बि इन जो शिकार थी वेंदा आहिनि। पेट में जीत हुजण सां ख़ारिश थींदी आहे, पेट में सूर थींदो आहे ऐं जॾहिं को ॿार या नौजवान कमज़ोर थींदो आहे त चवंदा आहिनि त ज़रूर हिन जे पेट में जीत हूंदा। पेट में जीत थियण जो अहम ज़रियो खाधो खाइण ऐं पाणी पीअण आहे। खाधे या पाणीअ में जॾहिं जीवड़ा हूंदा आहिनि त उहे पेट ताईं पहुची वेंदा आहिनि। इहो मसइलो पाकिस्तान सां गॾोगॾु भारत, बांग्लादेश ऐं अफ़गानिस्तान जहिड़नि मुल्कनि में सभ खां आम आहे। हिननि जीतनि खे मादे जा जीत चयो वेंदो आहे, जिन जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। इहे जीत गोल, चौरस या थुल्हनि धागनि जहिड़ा बि थींदा आहिनि। गोल जीत मिटीअ में खेॾण सां हथ पेर गदिला थियण जी सूरत में पेट में दाख़िल थी वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं गदिलुनि शयुनि ते जीतनि जा आना हूंदा आहिनि, जेके आम तौर ते नज़र न आहिनि ईंदा, पर जॾहिं असां उन्हनि शयुनि सां खेॾंदा आहियूं या उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उन खां पोइ हथ धोइण खां सवाइ चेहरे ते लॻायूं या नक उघूं त साफ़ ज़ाहिर आहे त इहे जीतनि जा आना असांजे चेहरे नक ज़रिए अंदरि दाख़िल थी वेंदा आहिनि। अहिड़ा जीतनि जा आना पाणीअ में बि थी सघनि था। पाकिस्तान में गदिले पाणीअ जो सभ खां वॾो मसइलो आहे ऐं पेट जूं बीमारियूं बि आम आहिनि। जीतनि जे आननि जी गदिलाइण कपड़नि, रांदीकनि, टूथब्रुश, बोरचीखाने, बाथरूम, फर्श, बिस्तर, खाधे कंहिं बि शइ में पखिड़िजी सघे थी ऐं उतां इंसानी जिस्म में दाख़िल थी सघे थी। इन्हनि जीतनि खे ड्रिगो थियण में रुगो 1-1.5 महीनो लॻंदो आहे ऐं पोइ इन्हनि जो अंग बि वधी वेंदो आहे। हाणे इहो कीअं ॼाणिजे त कंहिंजे पेट में जीत आहिनि? इन जूं कुझु अलामतूं आहिनि। ॿारनि या वॾनि में पेट जो सूर, बेचैनी, उल्टी महसूस थियण ऐं कब्ज़ बि थी सघे थी। इन मसइले सां बुख बि घटिजी वेंदी आहे ऐं वज़न बि घटिजी वेंदो आहे। जंहिंजे पेट में जीत हूंदा आहिनि उहो कमज़ोर थींदो वेंदो आहे ऐं सदाईं थकल महसूस थींदो आहे। खेसि ख़ारिश महसूस थींदी आहे ऐं निंड बि नाहे करे सघंदो। खेसि ईअं लॻंदो आहे त हू हवा सां भरियल आहे ऐं घणनि माण्हुनि में रत जी बि खोट थी पवंदी आहे। तोणे जो इन मसइले जो इलाज बि करायो वेंदो आहे, पर तंहिं हूंदे ॿीहर इहो मसइलो थी पवंदो आहे। इन जो हल इहो आहे त साफ़ सुथरो रहिजे ऐं हथ पेर धोइण जी आदत कॾहिं न छॾिजे। इन्हनि जीतनि खां बचण लाइ हर कंहिंखे पंहिंजा हथ सुठे नमूने धोइण घुर्जनि, नंहं कटणु घुर्जनि। खाधे खाइण खां अॻु या बाथरूम इस्तेमालु करण बाद हथ धोइण घुर्जनि। हर रोज़ वेझण घुर्जे, ॾंदण करणु घुर्जे ऐं बुरुश खे बि साफ़ करणु घुर्जे। चादरूं ऐं टुवाल गरम पाणीअ में धोइण घुर्जनि। बोरचीखाने ऐं बाथरूम खे साफ़ रखिजे।